सकरंड शहीद ज़ुल्फ़ार भुट्टो के ख़ानदान की सियासी जिदोजहद रत ऐं क़ुर्बानी से शुरू थिए थी, जेका अञा ताईं हलंदड़ आहे। अॼु केस रत की भेटा पेश करण लाइ रत जो हथियो ॾेई रहिया आहियूं। उहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अॻवान इमामुद्दीन जलबाणी सकरंड ॻोठ माड़ी जलबाणी में थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि लाइ लॻायल ब्लड डोनेशन कैंप में मीडिया से ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त जनवरी महीनो शहीद ज़ुल्फ़ार भुट्टो जो जन्म महीनो आहे, उन करे हिन महीने में केस रत की भेटा पेश करण लाइ रत की कैंप लगाई है, जेका असीं हर साल लगाईंदा आहियूं। हिन साल भी पंजाब पार्टी जियालनि ऐं ॻोठाणनि रत जो हथियो ॾिनो आहे। इमामुद्दीन जलबाणी वधीक चयो त पीपी ज़िले सदर अली अकबर जमाली ऐं जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लिगारी जी ख़ुसूसी हिदायतनि ते कैंप लगाई वई आहे। उन मौके ते थैलेसीमिया केयर सेंटर के मैनेजर मशूक कोरेजो चयो त सेंटर में मरीज़ ॿारनि जो इलाज 2000 थी चुको है, जन जो इलाज सिर्फ रत लगाइण आहे। उन लाइ असीं ब्लड डोनेशन कैंप लाइ कोशिशूं कर रहिया आहियूं, छाकाणि जो रोज़ानो 80 खां 100 ॿारनि खे ब्लड लगायो थो वञे। हिन उहो बि चयो त थैलेसीमिया केयर सेंटर में मरीज़ ॿारनि खे रत ॾियण सां गॾु दवाऊं ऐं मानी पिणु मुफ़्त ॾिनी वेंदी आहे।